नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे रानीपुर का ख़बर ॾींदा आहियूं त रानीपुर जी मशहूर शख़्सियत अलहाज पीर सैयद मीरान मुहिद्दीन शाह जिलानी जे नाले सां मंसूब कयल पब्लिक पार्क खे इम्कानी तौर ते मसमार करे शॉपिंग मॉल ठाहिण जी साज़िश ख़िलाफ़ समाजी अॻवान शहरीन सरापा एहतिजाज बढ़ण रहे। इन हवाले सां पेश आहे रानीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं रानीपुर जी मशहूर शख़्सियत अलहाज पीर सैयद मीरान मुहिद्दीन शाह पब्लिक पार्क में, जंहिंखे इम्कानी तौर मसमार करे ते शॉपिंग मॉल ठाहिण जी साज़िश कई पने, जंहिं ख़िलाफ़ सहाफ़ी समाजी अॻवान ऐं शहरी सरापा एहतिजाज बढ़ियल आहिनि। अचो सां ॻाल्हि ॿोल कयूं, छा चवणु आहे? शहर जेको तारीख़ी शहर आहे उन में जेका हितां जी जेका दरगाह जी गादी नशीन मीरान मुहिद्दीन जे नाले सां पब्लिक पार्क क़ाइमु आहे ऐं लाइब्रेरी क़ाइमु आहे। उन सां गॾु हिते समाजी जेका हिकु इदारो आहे, पाणीअ जी प्लांट आहिनि, उन समूरनि खे जेका हिकु साज़िश तहत जेका ड्राहे पट करे जेका कब्ज़ा माफ़िया जे हवाले करण जी जेका साज़िश कई वई आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु जेका असीं सम्झूं था त इहा जेका साईं मीरान शाह जे नाले खे जेका ड्राहे पियो वञे। इहा शइ ॿुधी आहे त इहा मीरान साईं मुहिद्दीन जी जेका पार्क आहे या पब्लिक हेल्थ जी ऑफिस आहे, हिते प्रेस क्लब आहिनि, सगाई ऑफिस आहे, उनखे ख़तमु करे का दुकानदारी जेको आहे रिथ जमा कराई आहे। सो उन करे उन रिथ खे असां जेको आहे कैंसिल कयूं था, इन जी मज़म्मत कयूं था, छो त हीअ हिते कब्ज़ा माफ़िया लथल आहे। हीअ हिकिड़ो नमूनो आहे, इहो हिकिड़ो ढंग आहे त जेको आहे असां हीअ तरीक़ो करे ऐं जेको आहे दुकान ठाहे ऐं इहो लखनि ते खपाईंदासीं। पहिरां जेको आहे ॾिसो था साजिन शाह खां सॼा दुकान खपाया आया, जेको लख रुपए वारो दुकान उहो 20 लख रुपए में खपाया आहिनि, जंहिंजो किरायो हिन वक़्तु 10,000 आहे, पर टाउन खे ॾींदा आहिनि 200 रुपया। नाज़रीन, तव्हां हितां जे शहरनि सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुजूं। चवणु आहे त हीअ रानीपुर जी मशहूर शख़्सियत अलहाज पीर सैयद मीरान शाह मुहिद्दीन जे नाले सां पब्लिक पार्क जुड़ियल आहे, जंहिंजे हिते कब्ज़ा माफ़िया जो हिन पार्क खे इम्कानी तौर मसमार करे ते शॉपिंग मॉल ठाहिण जी साज़िश कई पने, जंहिंजे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं कंहिं बि सूरत में हिते शॉपिंग मॉल ठाहिण न ॾींदासीं। हिन मुतालबो कंदे घुरे कया हिन पार्क खे जो ऐं ॿीहर बहाल करे ते बहितर नमूने सां गुल ऐं ॿूटा लॻाया विया आहिनि, जीअं शहरी जेको आहे पार्क मां सहूलियत हासिल करे सघनि। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।